हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इन्नल मुफलिस मिन उम्मती, मुंहिंजी उम्मत जो मुफलिस शख्स उहो आहे, याती यौमल क़ियामति बिसलातिन व सियामिन व ज़कातिन, मुंहिंजी उम्मत जो मुफलिस शख्स उहो आहे जेको क़यामत जे ॾिहाड़े नमाज बि आणींदो, रोज़ा बि आणींदो ऐं ज़कात बि आणींदो, पर उहो एॾो बदनसीब शख़्स हूंदो, नमाज़ी बि आहे, रोज़ा बि रखे थो, ज़कात बि अदा करे थो, दीन जा कम बि करे थो, पर हुज़ूर फरमायो उन दुनिया जे अंदरि कंहिं शख़्स खे गार ॾिनी हूंदी, कंहिं शख़्स जे मथां कूड़ो इल्ज़ाम हयो हूंदई, कंहिं शख़्स जो नाहक माल खाधो हूंदई, कंहिं शख़्स खे क़त्ल कयो हूंदई, कंहिं शख़्स खे धक हया हूंदई, विड़ियो हूंदो। पोइ हुज़ूर अकरम फरमायो क़यामत जे ॾिहाड़े उहे समूरा दाही अल्लाह जी अदालत में पेश थींदा, सभु पंहिंजो हक़ वठण ईंदा। नमाज़ी बि आहे, रोज़ेदार बि आहे, ज़कात बि अदा करे थो, दीनदार आहे, पर हिकिड़ी उन में इहा शइ आहे त उहो बदकिरदार आहे, दुनिया में मख़लूक जा हक़ अदा नथो करे। त हुज़ूर साईं फरमायो उहे समूरा दाही अल्लाह जी अदालत में ईंदा। मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे, सोणे नबी साईं जा लफ़्ज़ मुबारक आहिनि। सोणे नबी साईं फरमायो उहे जॾहिं दाही ईंदा त अल्लाह साईं हुकुम फरमाईंदो त इन शख़्स जूं नेकियूं, इन जूं नमाज़ूं, इन जा रोज़ा, इन जी ज़कात, समूरियूं नेकियूं इन दाहिनि खे ॾिनियूं वञनि। जंहिंखे गुथो ॻाल्हाए, जंहिंसां विड़ियो, जंहिंजो हक़ खाधई, जंहिं ते कूड़ो इल्ज़ाम हयई, इन शख़्स जूं समूरियूं नेकियूं इन्हनि जे दरमियान विराए छॾियो। हुज़ूर फरमायो जॾहिं समूरियूं नेकियूं उन्हनि जे दरमियान तक़सीम थी वेंदियूं, विराए छॾिबियूं, हे ख़ाली थी वेंदो। जेकॾहिं अञा बि दाही हूंदा त पोइ अल्लाह हुकुम ॾींदो त हाणे इन्हनि दाहिनि जा गुनाह हिन शख़्स जे खाते में हणी छॾियो ऐं इन शख़्स खे जहन्नुम में दाख़िल करे छॾियो। सोणे नबी साईं फरमायो मुंहिंजी उम्मत जो बदनसीब, बदबख़्त ऐं मुफ़लिस शख़्स इहो आहे। असां सम्झूं था न जंहिं वटि पैसा न आहिनि उहो मुफ़लिस आहे। नबी सोणे फरमायो मुफ़लिस उहो शख़्स आहे, नमाज़ूं पढ़े थो, नेकियूं करे थो, पर दुनिया जे अंदरि उनजो किरदारु सही न आहे, माण्हुनि सां रवैयो सही न आहे, पराया हक़ थो खाए। इहो बदनसीब शख़्स जॾहिं क़यामत में अल्लाह जी कोर्ट में पेश थींदो, समूरियूं नेकियूं इन जूं दाहिनि में विरायूं वेंदियूं, दाहिनि जा गुनाह इन जे खाते में लिखिया वेंदा ऐं इन खे जहन्नुम जो हक़दार बणायो वेंदो। केॾो बदनसीब आहे, नेकियूं करण जे बावजूद जहन्नुम जो हक़दार बणे। अॼु असां पंहिंजे हालात खे ॾिसूं, जेकियूं नबी साईं निशानियूं ॿुधायूं उहे असां में केतिरियूं मौजूद आहिनि। हिकिड़ी हदीस पाक में नबी सोणे फरमायो, 3 दफ़ा नबी सोणे कसम खई। क़ुरान में जॾहिं कंहिं सूरत में अल्लाह साईं कसम खणंदो आहे या हदीस पाक में नबी सोणो कसम खणंदो आहे त उनजो मक़सदु छा हूंदो आहे त अॻिली जेकी ॻाल्हि अल्लाह साईं बयानु फरमाए थो या नबी सोणो बयानु फरमाए थो उन ॻाल्हि जी अहमियत केतिरी आहे। अल्लाह साईं जा त लफ़्ज़ ई खोड़नि न, नबी सोणे जी ज़ुबान मुबारक ई काफ़ी आहे ईमान वारे शख़्स जे लाइ, पर नबी साईं कसम खणी फरमायो वल्लाहि ला युमिनु, हिकु भेरो न 3 दफ़ा नबी साईं कसम खई, वल्लाहि ला युमिनु, वल्लाहि ला युमिनु। सहाबा फरमायो मल्ला युमिनु या रसूल अल्लाह, नबी साईं केरु आहे जेको ईमान वारो न आहे? नबी सोणे फरमायो ला युमिनु जारहु बवाइक़हु, उहो शख़्स हरगिज़ ईमान वारो न आहे जंहिंजी शरारत सां, जंहिंजी शैतानी सां, जंहिंजी तकलीफ़ सां पाड़े वारो महफ़ूज़ न हुजे। जहिड़ियूं नमाज़ूं पढ़े,
जेतिरा हज करे अचे, पर जंहिं शख़्स जी तकलीफ़ खां, जंहिं शख़्स जे अल्फाज़ खां, जंहिं शख़्स जे नुक़सान खां पाड़े वारो महफ़ूज़ न आहे, उहो अल्लाह जी अदालत में मोमिन न आहे, उहो नबी साईं जे कानून मुताबिक़ मोमिन न आहे। 3 भेरा नबी सोणे कसम खणी करे इहा लफ़्ज़ बयान फरमा। हिकिड़ी हदीस पाक में नबी सोणे फरमायो, ला यरहमुल्लाहु मन ला यरहमुन्नास, उन शख़्स जे मथां अल्लाह बि रहम न कंदो आहे जेको अल्लाह जे ॿारनि जे मथां रहम न करे। असां अल्लाह साईं खां रहम जी उम्मीद रखूं था, क़ब्र में अल्लाह साईं रहम फरमाईंदो, आख़िरत में अल्लाह साईं रहम फरमाईंदो, दुनिया में अल्लाह जे ॿारनि जे मथां असां केतिरो रहम कयो आहे। केतिरा अल्लाह जा ॿाना असांजे पाड़े जे एतबार सां महफ़ूज़ आहिनि। ला युमिनु जारहु बवाइक़हु, पाड़े वारो चाहे ज़मीन जे एतबार सां पाड़ेसिरी आहे, घर जे एतबार सां पाड़ेसिरी आहे, कारोबार जे एतबार सां पाड़ेसिरी आहे, या सफ़र जे एतबार सां पाड़ेसिरी आहे, त उन पाड़ेसिरी खे बुनियादी शइ इहा आहे त उनखे पंहिंजी ज़ात खां तकलीफ़ न ॾियणी, पंहिंजे वजूद खां उनखे तकलीफ़ न ॾियणी, पंहिंजे अल्फाज़ सां उनखे तकलीफ़ न ॾियणी।